सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी, सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर फैज़ मोहम्मद मरी जी अॻवानी में पोलियो खां बचाव जे आलमी ॾींहं जे हवाले सां डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ऑफिस खां सिविल अस्पताल जी मेन गेट ताईं हिकु आगाही वॉक कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा चयो, पोलियो हिकु मौज़ी मर्ज़ आहे, उन जे पाड़ पटण लाइ असां पंहिंजा सभु वसीला कुतुब आणे मुस्तक़बिल जे मामारनि खे हिकु सेहतमंद माहौल फ़राहम कंदासीं। डिप्टी कमिश्नर वालदेन समेत हर हिकु मुख़्तलिफ़ जे माण्हुनि खे अपील कई त ॿारनि खे सॼी उमिरि जी माज़ूरी खां बचाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर फैज़ मोहम्मद मरी ऐं इंचार्ज लेडी हेल्थ वर्कर्स डॉक्टर हिना शबीर उन मौक़े ते चयो त सिहत खातो ज़िले जी अवाम खे सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ हर मुमकिन कोशिश करे रहियो आहे। पोलियो जे ख़ात्मे लाइ पिणु ज़िले जे बहितरीन कम थी रहियो आहे। उन मौक़े ते एडिशनल हेल्थ ऑफिसर डॉक्टर विष्णु राम एंड स्टाफ डॉक्टर दीदार खासखेली, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़र जो नुमाइंदो डॉक्टर मुर्तज़ा सियाल, डॉक्टर मोहम्मद फारूक API इंचार्ज वाइस प्रिंसिपल नर्सिंग कॉलेज सांगड़, निगहत समेत ॿारनि, औरतुनि, लेडी हेल्थ वर्कर्स ऐं डॉक्टरनि जो वॾो अंग पिणु मौजूदु हुओ। संजोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ ज़ई। संजोरो पुलिस जी वॾी कार्रवाई, शराब जी भट्टीअ ते छापो, 720 लीटर कच्चो शराब हथ, हिकु मंशियात फरोश गिरफ़्तार, 2 फरार, केस दाख़िल। ख़बर मूजिब संजोरो पुलिस SHO अली अकबर खोखर जी अॻवानी में वॾी कार्रवाई कंदे हिकु शराब जी भट्टी ते छापो हणी 720 लीटर कच्चो शराब हथ करे हिकु मंशियात फरोश अब्दुल रशीद उर्फ़ बबलू खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन सिलसिले में SHO संजोरो अली अकबर खोखर मीडिया खे ॿुधायो त SSP सांगड़ सद्दाम हुसैन ख़ासखेली जी हिदायतुनि ते मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वयूं आहिनि। कंहिं बि मंशियात फ़रोश खे बख़्श न कयो वेंदो। SHO अली अकबर खोखर मूजिब पुलिस कार्रवाई कंदे खोरखानी जे शराब जी भट्टी ते छापो हणी हिकु मंशियात फ़रोश अब्दुल रशीद उर्फ़ बबलू खे गिरफ़्तार करे 720 लीटर कच्चो शराब हथ करे केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त 2 मंशियात फ़रोश फिदा हुसैन खोरखानी ऐं कलंदर बख्श खोरखानी फ़रार थी विया, जिन जी गिरफ़्तारी लाइ पुलिस तहरीक में आहे। खेनि गिरफ़्तार कयो वेंदो, कंहिं बि मंशियात फ़रोश खे बख़्श न कयो वेंदो, मथनि केस दाख़िल कया वेंदा। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर। खंडो स्टाफ जे रहवासी हीरो बागड़ी पंहिंजे पीउ बोलाखी बागड़ी सां गॾु मीडिया अॾो ॿुधाईंदे चयो त असां वटि 15 सालनि खां ठुल तालके जो रहवासी सुराब लाशारी ड्राइविंग कंदो हो, जेको राति असांजी गाॾी टोयोटा डॉटसन नंबर KE 4636 काए फ़रार थी वियो आहे ऐं उन सां गॾु असां जूं 2 ॿकरियूं बि काए फ़रार थी वियो आहे, जंहिंजो असां विट शाह थाणे ते इतलाउ कयो आहे, पर अञा ताईं असांजी गाॾी ऐं ड्राइवर जो को ॾस पतो न पइजी सघियो आहे, जॾहिं त ड्राइवर जो नंबर पिणु बंदि पियल आहे। असीं पंहिंजे हद जी इंतिज़ामिया खे अपील था करियूं त असांजी मदद कई वञे। 3 घरनि खे बाहि। सकरण जे ॻोठ पुनू जमाली में रतपचा दौरान चुल्ह मां चिणग उथण सबबि घरनि खे ॾिनल लोड़े खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि हिक ॿिए सां लाॻीता 3 घर सड़ी विया। मुतासिर घरनि में दीन मोहम्मद जमाली, अब्दुल लतीफ़ जमाली ऐं मीर हसन जमाली जा घर शामिल आहिनि। बाहि सबबि घर में रखियल अल्ह तल सड़ी रख थी वियो। मुतासिर ॻोठाणा खुले आसमान हेठि वेठल आहिनि, जिन DC शहीद बेनज़ीराबाद खे अपील कई आहे त संदन वहार कई वञे। होॾां इतलाबाद टाउन कमेटी सकरण जे फायर ब्रिगेड वाक़े वारे हंधि पहुती, जंहिंखां अॻु ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त बाहि खे विसण जी कोशिशि कई। मुतासिरनि जो चवणु आहे त घर में ॿार मानी पचाए रहिया हुया त ओचितो ॿरंदड़ चुल्ह मां चिणग उथण करे वाक़ियो पेश आयो। मीरपुर ख़ासि टंडो जान मोहम्मद थाणे जी हद मां कुझु महीना पहिरियां हैदराबाद जे सीनियर सहाफ़ी यूनिस चांडियो जी फुर्तियल किरोला कार जो SSP मीरपुर ख़ासि आदिल मेमन नोटिस वठंदे SHO टंडो जान मोहम्मद खे हिदायत कंदे चयो आहे त फुर्तियल कार फौरी तौर ते बरामद करे जवाबदार मथां सख़्त क़ानूनी क़दम खणी कार्रवाई खे रिपोर्ट पेश कई वञे। SSP मीरपुर ख़ासि जे अहिड़े हुकुम बाद SHO टंडो जान मोहम्मद अली हसन चांग फुर्तियल कार हथ करण ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई तेज़ करे छॾी आहे। एवान सहाफ़त सूमार समय जो। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िले मटियारी पारां मरकज़ी अॻवान जाम शौकत अबड़ो, ज़िले अॻवान अब्दुल फताह गाहूडे, अब्दुल हकीम नोहे पोटो, मूसा लड़को, आसिफ लड़को अॻवानी में STP जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी निसार कीरियो जे भाउ खे कूड़े मुक़ाबले में हाफ फ्राई करण खां पोइ उन लाइ एहतजाज कंदड़ निसार कीरियो ऐं संदसि मथां नवाब शाह पुलिस पारां दहशतगर्दी जो केस दाख़िल करण ख़िलाफ़ मटियारी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरनि जो चवणु हो त माड़ी जलबाणी वाक़े जे शहीदनि खे इंसाफ़ ॾियण लाइ अहम किरदारु अदा कंदड़ निसार कीरियो मथां नवाब शाह पुलिस कावड़ियल हुई, जंहिं संदसि भाउ सलमान कीरियो खे गिरफ़्तार करण खां पोइ कूड़ो मुक़ाबिलो ॾियण हाफ फ्राई करे छॾियो ऐं जॾहिं STP उन कूड़े मुक़ाबले ख़िलाफ़ एहतजाज कयो त मरकज़ी अॻवान निसार कीरियो ऐं संदसि साथियुनि मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल करे छॾियो।
अगवाणनि चयो त पूरी मीडिया शाहिद आहे त STP जो एहतजाज बिल्कुलु पुरअमन हो ऐं पुरअमन एहतजाज करणु अगरि दहशतगर्दी आहे त असां हमेशह अहिड़ी दहशतगर्दी कंदा रहंदासीं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त असां IG सिंध खां मुतालबो कयूं था त SHO B सेक्शन नवाब शाही कूड़े मुक़ाबले में शरीक ॿियनि पुलिस अहलकारनि खे फौरी तौरु मुअतल करे संदन मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज एसी ताईं जारी रहंदो जेसी ताईं मुलविस पुलिस अहलकार ख़िलाफ़ कार्रवाई नथी कई वञे। छोकिरी रिपोर्टर असलम ख़ान बुघियो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल दरिया ख़ान मंगरियो में जश्न ईद मिलादुल नबी मल्हाई वई जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि ॿिन्हिनि जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा वसल्लम ते रोशनी सनाख़वानी करे रोशनी विधी ऐं चटाभेटी वारे मुक़ाबले में भरपूर हिस्सो वरितो। तफ़सील मूजिब गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल दरिया ख़ान मंगरियो में ईद मिलादुल नबी मुनक़द कियो वियो जंहिंमें महिमान ख़ासि तालका एजुकेशन ऑफिसर अरशद अहमद बुघियो, कैंपस स्कूल सांगड़ो जे हेड मास्टर तालिब हुसैन चन्नो, कैंपस स्कूल जोगी जे हेड मास्टर इरशाद बुघियो ऐं कैंपस स्कूल डेरा जे हेड मास्टर इजाज़ मेमण शिरकत कई। उन मौक़े ते ॿारनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी ते रोशनी विधी ऐं सनाख़वानी ऐं चटाभेटी में भरपूर हिस्सो वरितो जंहिंमें क्लास 5 मां सदफ़ थीम सफदर अली, अली गुल, शाहिद अली ऐं ज़हरा बतूल, क्लास 4 मां अली शाह, समीना, सुभान, सानिया, कोमल, इज़हार अली, आबदा, क्लास 3 मां अब्दुल हक, कायनात, बिस्मा, आसिम ऐं शाइस्ता ऐं क्लास 2 मां रिदा, बतूल, एलाफ ऐं तंज़ील फातिमा हिस्सो वरितो जॾहिं त चटाभेटी वारे मुक़ाबले में सिंधु, हज़बुल्ला, अली वारिस, कदीर अली ऐं ॿियनि ॿारनि हिस्सो वरितो। उन मौक़े ते कैंपस स्कूल सांगरो जे हेड मास्टर तालिब हुसैन चन्नो, कैंपस स्कूल जोगी जे हेड मास्टर इरशाद बुघियो, कैंपस स्कूल डेरा जे हेड मास्टर इजाज़ मेमण ऐं दरिया ख़ान मंगरियो स्कूल जे हेड मास्टर इमरान अली अबड़ो मुनक़द मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़िताब कंदे चयो त ॿिन्हिनि जहाननि जे सरदार जे अचण खां पोइ दुनिया में इंसानियत जो इल्मु बुलंद थियो जॾहिं त उन खां अॻु जहालत वारो दौरु हली रहियो। हिननि चयो त अल्लाह पाक आख़िरी नबी वसल्लम वसल्लम जिन खे पंहिंजो रसूल बणाए पूरी काइनात लाइ रहमत बणायो ऐं आख़िर में तालका एजुकेशन ऑफिसर इरशाद अहमद बुघियो पाण सगोरनि जी ज़िंदगी ते पिणु रोशनी विधी ऐं चयो त असीं ख़ुशि नसीब आहियूं जो पाण सभु दीन इस्लाम जे छांव में आहियूं। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर ख़ासि खां। मीरपुर ख़ासि हिंदू मज़हब सां वाबस्ता तलाक़ियल औरत पारां इस्लाम क़बूल करण बैदि शरीयत मुहम्मदी मूजिबि शादी करण ते अॻोणो मुड़ुस ऐं माइट मशरजी पिया। ख़ौफ़ सबबि जोड़ो दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। उन सिलसिले में थर पार्कर जे ॻोठु लोणेयार वासण साइमा नाज़ पंहिंजे मुड़ुस हसन साण सां गॾु मीरपुर ख़ासि पहुची साफ़ नगियां दाहींदे चयो त अॻु हिंदू मज़हब सां तालुक़ु रखंदी हुयसि। हिंदू मज़हब मूजिबि नालो उर्मिला बाई मेंगवार हुयो ऐं अशोक कुमार सां शादी थियल हुई जंहिं 6 महीना अॻु तलाक ॾेई छॾी, जंहिं बैदि 15 ॾींहं पहिरियां दीन इस्लाम खां मुतासिर थी समारोह में आयूब जान सरहंदीअ जे मदरसे में इस्लाम क़बूल कयो। इस्लामी नालो साइमा नाज़ रखियो वियो आहे जंहिं बैदि हसन सां शरीयत मूजिबि शादी कई आहे जंहिं ते अॻोणो मुड़ुस माइट सहारा ऐं इलाइक़े जा पासर असांजी ज़िंदगियुनि जा दुश्मन बणिजी विया आहिनि। राबतो मेंगवार, मुनवर, अशोक कुमार, किश्वर मेंगवार, बासर होत सांदो ऐं ॿिया असांखे कारे इल्ज़ाम हेठि क़तल करणु चाहिनि था जंहिं करे असां ॿिन्ही जी ॻोल्हा कई पई वञे। ख़ौफ़ सबबि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियूं। औरत चयो त इस्लाम क़बूल करण बैदि माइटुनि सां को बि तालुक़ु न आहे। उन जे बावजूदि ॼाणायल माण्हुनि असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। दीन इस्लाम दुनिया जो हिकु बहितरीनु मज़हब आहे जंहिं तहत ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी। शादीशुदा जोड़े IG सिंध, DIG मीरपुर ख़ासि, SSP थर पार्कर समेत वस वारनि अख़्तियारनि ऐं इस्लाम दोस्त धुरनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी ज़िंदगियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे त जीअं ख़ुशीअ सां आज़ादु ज़िंदगी गुज़ारे सघूं। रिपोर्ट करे रहियो आहे सोमवार समय जो। ठुल्ह मामा खे ख़बर ॾींदा हलूं फैज़ सूमिरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठुल्हवासी जेकबाबाद में कुझु महीना अॻु पुलिस जे कूड़े मुक़ाबले में मारिजी वियल सदाम हुसैन लाशरीअ जी अदालती जांच मुकमल। रिपोर्ट घरू खाते सिंध हवाले कई वेंदी। मक़तूल सदाम लाशरीअ जी भेण मीडिया खे ॿुधायो त अल्लाह पाक जी ज़ात ऐं अदालत ते पूरो यकीन आहे त मुंहिंजे बेगुनाह भाउ जो कूनो रायगान न वेंदो। फरियादीअ जो वकील रोशन कुंडराणी ॿुधायो त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल गफूर कलोड़ जी सरबराहीअ में जांच टीम जोड़ी वई हुई जंहिंमें उन वक़्त जो SHO आबाद ठुल्ह समेत ॿियनि केतिरनि ई पुलिस अमलदारनि ऐं अहलकारनि खे जांच में शामिल कयो वियो हो। अदालती जांच कमीशन वाक़े वारे हंधि पहुची ज़मीनी हक़ीक़तूं ऐं शाहिदियूं, पोस्टमार्टम रिपोर्ट ऐं पुलिस जे बयाननि समेत केतिरा ई शाहिदियूं गॾु कयूं ऐं जांच मुकमल करण बैदि सेशन जज जेकबाबाद इहा रिपोर्ट घरू खाते खे उमाणे छॾींदो।
मक़तूल जी भेण हसीना खातूए उन जो वकील रोशन कुंडराणी ॿुधायो त असांखे अदालती जांच कमीशन जी रिपोर्ट ते पूरो यकीन आहे, असांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। मीरपुर ख़ास टाउन थाणे जी हद हीराबाद में चौक वठा नोमानपुर जान मोहम्मद मलिक जी HDP 2095 हुंडा मॉडल 2001 मोटरसाइकिल चोरी थी वई। FIR नंबर 134 2023 सेक्शन 38A1 34 PPC तहत पुलिस स्टेशन टाउन में दाख़िल कई वई। SSP मीरपुर ख़ास आदिल मेमर जी सख़्त हिदायतुनि ते SHO टाउन ख़ालिद अब्बासी ऐं ASI अब्बास अली अब्बासी टाउन जी हद अंदर कार्रवाइयूं कंदे नोमान मलिक जी चोरी थियल मोटरसाइकिल नंबर HDP 2095 हुंडा मॉडल 2021 हद करे जवाबदार आसिफ पुट गुलज़ार अंसारी खे गिरफ़्तार करे वरितो। ॿिए तरफ़ SSP जी हिदायत ते मार्केट चौक वटां जाली हकीम खे अवामी शिकायत ते SHO टाउन ख़ालिद अब्बासी ऐं ASI अब्बासी गिरफ़्तार करे बदरदीन पठान ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। एवान साफ़त सुमार समय जो